एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं। एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं। दोस्तों ही ज़िंदगी बिल्कुल ये रस्तो ही है जो ॼमी बीहे तो मुश्किलातुनि में हालातुनि में सीउ गर्मी उस छांव में जो ॼमी हिन ज़िंदगीअ खे जेको आहे खणे तो असल में कामयाबी उहो माण्हू आहे। सो कुछ अहिड़ी नई शुरुआत अॼु हिकिड़े दोस्तनि जी कई आहे। हिकिड़ो दोस्त आहे असांजो जेको लंडन में रहे थो, उन हिकिड़ी गिफ्ट मोकिली आहे कि हिन हिकिड़ो बुज़ुर्ग आहे असांजो। चाचा हथ लायो, सलाम कयो। चाचो पंहिंजो फोटो न उम किथों जो पाण नवकोट शहर खां चाचो फोटो आहे। उनखे इहा गिफ्ट हिकिड़े असांखे लंडन खां दोस्त आहे, उन हिन गिफ्ट कई आहे। ऐं हीअ रेड़े जी मालियत आहे तक़रीबन 16,000। सो 16,000 ही दोस्त। तव्हांजो नालो भाउ? हा, रियाज़ अली पंहिंजो लुंड साहब आहे। हिन खे बि भाउ उन रिंद हिन खे बि भाउ हिन लंडन वारे हीअ गिफ्ट रेड़ो कयो आहे। ऐं हीअ पंहिंजी रोज़ी कंदा हाणे सब्जी हणंदे छा हणंदे? अच्छा अच्छा। ही जेको भाउ आहे इहो मज़ूरी कंदो कंहिं सब्ज़ी वारे वटि, जेके 200-300 रुपया मिलंदा हुआसीं। हिन जा 5-6 ॿार आहिनि, पर हाणे हिनखे रेड़ी मिली आहे। हाणे माना ही पंहिंजो कारोबार कंदो, पोइ हाणे सब्ज़ी हणे या फ्रूट हणे ईअं। बाक़ी ही जेको चाचो आहे ही रेड़ी हिनखे किराए ते हुई ऐं हाणे हिनखे रेड़ी पंहिंजी मिली वई आहे। 1500 रुपया किरायो भरियो, हाणे उहा 1500 रुपया माना हिन जा बचंदा महीने ते। ऐं फ्रूट हलाईंदो न चाचा? जी सही, ही चाचो फ्रूट हलाईंदो आहे। ऐं ही ॿई रेड़ियूं हिनखे गिफ्ट कयूं। हिकिड़ो लंडन जो दोस्त आहे, हिन 16,000 में जेको आहे तो रेड़ी वरिती आहे, हिनखे गिफ्ट कयूं हिननि। बाक़ी हाणे कांटो साईं जो रहे थो, कांटो बि सुभाणे हिन ताईं मिली वेंदो। सो ही शयूं हुनखे ॿई मिलियूं, हाणे पंहिंजी बचण जी रोज़ी कंदा। हीअ रस्तो ज़िंदगी आहे। अगरि ॼमी बीहंदो उस में छांव में तकलीफ़ुनि में, जेको ॼमी बीहे थो असल में मेन किरदारु उनजो आहे। ऐं उहो ई जेको आहे सो फ़तह करे सघे थो पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके ॾुखियायूं आहिनि ऐं तकलीफ़ुनि उहे फ़तह करे सघे थो। सो महिरबानी हुन दोस्त जी जंहिं हिन रिड़ा हुनखे गिफ्ट कया ऐं हीअ पंहिंजी बचनि जी रोज़ी कंदा। ऐं हीअ दोस्तनि खे वीडियो मां ॾेखारियां त ॾिसो, हिन जी मां बि रिपोर्ट तव्हांखे जेको आहे हर हफ़्ते हर महीने ॾींदुसि। जंहिं ॻोठ में हलाईंदा सब्ज़ी हलाईंदा ऐं फ्रूट हलाईंदा, हिन जी तव्हांखे मां रिपोर्ट ॾींदुसि। साईं ठीकु आहे, पोइ हलिजे। तव्हां कायो भली रेड़ा? हा ठीकु आहे। पाणी वाणी पीअंदव? हलो ठीकु आहे ठीकु आहे। ये चाचे खे हलो हलो ठीकु आहे ठीकु आहे। अच्छा हाणे हिनखे रंग कजो 2-3 ॾींहं में। हा इंशाल्लाह टेंशन न छो पायो त 15-20 ॾींहं खां पोयां हिन गाॾी खे हा तव्हां सुञाणे न सघंदो, उहो अॼु ॿियो आहे। हलो ठीकु आहे ठीकु आहे। ओके 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 चाचा हलो। छो त असांजे बचनि जी रोज़ी आहे। सही आहे सही, सिंगारणो आहे न। ठीकु आहे भाउ ठीकु आहे। अलाह ख़ैर करे। हलो बसि हाणे हिन मां कमाए करे 150-200 जो कलर ईंदो उहो हणी छॾियोसि। ठीकु आहे भाउ? ओके 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 महिरबानी। हलो ठीकु आहे महिरबानी। दोस्तो ही दोस्त जी हिकिड़ी गिफ्ट हुई जेकी मां हिननि खे ॾिनी। सो पंहिंजी रोज़ी कंदा। हिन जी अपडेट बि मां ॾींदो रहंदुसि हर हफ़्ते महीने ॾींदो रहंदुसि। ठीकु आहे महिरबानी लख थो।